अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी। छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त सती। कहाणी मुंहकारो। दीन मोहम्मद पंहिंजो मुंहकारो अलाह ॾिने खे बचाइण लाइ करायो हो। इंसान पंहिंजी इज़त फल खे सानण लाइ लुटाई हुई। दीनूअ पाण खे रतो रत ज़ंजीर हयात जे कड़ियुनि खे ॻंढण लाइ करायो हो। हुन पादरनि जी कंढी इंसान जे अज़ली फ़र्ज़ कानून पैदाइश खे क़ाइमु ऐं दाइम रखण लाइ पाती हुई। हुन फिट लानत ऐं थुकूं माउ जे हंज खे भरियल ऐं भरपूर रखण लाइ सठियूं हुयूं। दीन मोहम्मद जो मुंहुं कारो थियल हो। अधु मथो कूड़ियल, मुछूं पटियल, ॾाढ़ी मरोटियल, चॻूं वढियल, हीसियल अखियूं ॿाहिरि फोटारियल, मुंहुं सुॼियल, कपिड़ा चीहाड़ियूं, लिङनि ते मार जा ढॿड़, पुठी धड़ग धड़ग, ॾननि ते रत जा फुड़ा, चमड़ी रहिड़ियल ऐं छिलियल, बसि सॼो खंभियल हो। सनूं हड़ॿाठियूं खुथल ॻेरे वांगुरु, चहिरो भयानक, अखियूं ॿाहिरि, ॻल अंदरि, वात फाटल, हर हर सुकल ज़ुबान सां चप पियाला कयाईं। संदसि बुत अंदरां ऐं ॿाहिरां हिक जहिड़ो चीहाड़ियूं थियल हो। ॻिचीअ में अञा बि पादरनि जी कंढी पियल हुई। कंहिं भटकंदड़ रूह वांगुरु अची साम्हूं बीठो, जहिड़ो भूत। लिङनि मां टड़काट निकिरी विया। हैबत वठी वियमि, टप ॾेई उथी बीठुसि। सपाटो हथ न अचेमि, रड़ निकिरी पियमि। अड़े दीनू तूं! ॼण त पक ई न थे आयमि। दीनूअ दांह कई। साईं, मुंहिंजो बचिड़ो। खेसि अझको अची वियो। संदसि ॾुखोयल अखियुनि में सूरनि जा सथ उभिरी आया ऐं पोइ घिम ऐं पाणी, नक जो टिमण, खाॾीअ जो लुॾण, चपनि जो सुसण ऐं वधण, काइनात ते धुॾी मुंहिंजा लिङ ते फड़किया। दीनूअ जे ॻिचीअ में बांह खणी वरायमि। चयोमांसि त दीनू शहर हल त हली फरियाद करियूं। दीनूअ जो साहु सुकी वियो। अखियूं डप विचां ॿाहिरि निकिरी आयसि। वठी कंध सां न कयईं। चए, पुलिस त गॾ ते चाढ़ियो अथमि। मूंखां धरड़ी निकिरी वई, ॼण त विच किरी। पुलिस विच शहर में 20 सदी। दीनू छितो त कोन थियो आहीं? मतां कल्ह थिड़ी अथई। दीनू मूं ॾे रुॻो निहारियो। जे साईं, मां दीन मोहम्मद आहियां। ॼण त यादि थिए ॾियारियईं। मूं चिताए खेसि ॾिठो। वाकई दीन मोहम्मद हो। निड़ ते सजदनि जो कारो निशान, भेॾियूं गठल, पेर फिटल, नेक निमाज़ी, न कंहिंजे ॿिनि में न टिनि में। मूंखे जलवो अची वियो। छो? संदसि सुहारीअ खे पटियो वियो। छो संदसि नमाज़ी निशान ते तओ मलियो वियो? छो संदसि इंसानी वकार खे चीभाटियो वियो? छो संदसि इज़त खे लताड़ियो वियो? मूं दीनूअ जे इंसानी जिस्म खे ॾिठो। मूं उन अहसन तकवीम खे ॾिठो जंहिंखे धूड़ में धूंधाड़ियो वियो हो, जंहिंखे गॾ ते चाढ़ियो वियो, जंहिंखे असफल साफ़िलीन बनायो वियो। हू न खां चोटीअ ताईं चिथियल, लुबियल ऐं भेलियल हो। हिन खां रखी रखी छिरक थे निकिता। हिन कूकूं थे कयूं जीअं का खंभियल सिण उजड़ियल छांगनि तां ज़ीलूं कंदी हुजे। बदन मां सीसराट निकिरी थे विया। लिङनि जा अकीचार वार हज़ारनि सवालनि जूं निशानियूं बणिजी उभा थी बीठा। छो? कंहिं? कीअं? दीनूअ सुॾका भरिया। जे साईं, ड्रम्ब माण्हुनि जा हुआ मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं। माण्हुनि जा मेड़ फिरी विया। शहरी माण्हू, पढ़ियल माण्हू, उम्मते रसूल हंबोचियूं हणंदा, शोर मचाईंदा, ढोलकियूं वॼाईंदा, चौकनि ऐं घिटियुनि मां फिरंदा, पुलिस सरपरस्तीअ में गॾ ते चढ़ियल दीनूअ तां खिलूं कंदा, हुकरा ॾींदा, पथरियूं चुटींदा, थुकूं हणंदा, लानतूं कंदा थे आया। दीनूअ ते, दीन मोहम्मद ते, माण्हूअ ते, माण्हूअ जे बचिड़े ते, इंसान ते, आदम जे औलाद ते गॾ पुछ मथे करे हींग ॾिनी। ॾंद शेके, ॻाठ ऊचो करे मथे निहारियईं।
ॼण त आसमान जा वेचारा कढियाई, दीनूअ जो कंध हेठि रतो रत लाश बणियो थी वियो। इंसानियत जो लाश गॾ जे कुलनि ते गॾ पुश्तियूं ते हयूं, माण्हुनि टहक ते ॾिना। मुंहिंजा ॾंद भिकूड़जी विया, मुंहिंजूं मुठियूं भिकूड़जी वियूं। वञी दीनूअ जे भरिसां बीठुसि, भायमि त खणी भाकुर पायांसि, अखर न उकिलियुमि। चयोमांसि, दीनू तूं शहर वहीं छो? साईं, मुजावर गेले विया। मुजावर? साईं, मूं मिठल पीर जो पड़ लाथो, मूंखां दाह निकिरी वई। दीनू? दीनू सॼो साओ थी वियो। मुंहिंजे मुंहं खे ॾिठाई, वठी भॻो, मूं सट ॾेई खेसि झले वरितो। दीनूअ खां दाह निकिरी वई। अल्लाड़ी बांह खणी मुंहं खे ॾिनाई, ॼण त मां खेसि चमाट हणी रहियो हुउसि। साईं, पड़ रेशमी हो। ओ, जेको उतरादी वॾेरे विधो। दीनू सॼो थड़कण लॻो, ॼण त रेशमी पड़ खे यादि करे वरी चोरीअ ते संभरियो। मूंखे यादि आयो, अञा 3 ॾींहं पीर ते उहो पड़ विधो वियो। मसे मसे वॾेरे जी मुराद पुनी हुई। वरियनि खां पोइ पीर साईंअ माड़ करे 5 धीअनि मथां खेसि पुटु ॾिनो हो। पीर ॾिनूं मिल्कियत जो वारिस वॾेरो वॾे ठाठ ऐं अडंबर सां रेल जो गाॾो भराए 12 बचे अची निकितो हो। मंडल लॻी विया, दुल्हन जो ज़ीपट, शरनाइनि जी धुम धमालूं ऐं खिगियूं सहरा ऐं राग। वॾेरो वॾी चोज ऐं हेज मां पे हलियो। दिलि खोले ख़र्च कयाई, ॿकिरियूं थे कुठियूं, कंजरियूं थे नचियूं, घोर बि घोर हुई। वॾेरे जे गिटनि ऐं ॾाड़ीअ तां कंजरी 10 जा नोट पटियो खयों थे वेई। भंग जी घरड़ घोट, चरस जा सूटा, मवालियुनि जा टोटका, फ़क़ीरनि जो धमचर लठ लॻी पई हुई। ज़ाइफ़ुनि जा सहरा, यारनि जा मुछनि ते हथ, कुबे में ऊंदा ऐं गाहट घस घसां लॻी पई हुई। देगियूं पे लथियूं ऐं चढ़ियूं। कुतनि बि उल्टियूं कयूं। पड़ त न हो, झरका पे कयाई, रेशमी बखमली ज़रीदार। दीनू हाणे लुछण लॻो, वठी लीलड़ाट कयाई, चए, साईं मूंखे छॾ, मुंहिंजो बचिड़ो अलाए कीअं थियो। अड़ी केरु? गुलाब? छा थियो अथसि? मूंखे दीनूअ जे 3 सालनि जो गुलाब जहिड़ो मासूमड़ो यादि पियो। अलाह ॾिनूं, असीं खेसि गुलाब करे सॾींदा हुआसीं। कपह जो टोप मथे में विझूं, चोलड़ो पायो, काठीअ खे घोड़ो कयो, डोड़ंदो वतंदो हो। मुंहिंजी ओचिते हमदर्दीअ ते दीनूअ जो फतकण बंदि थी वियो। हेॾो सारो मुड़ुसु चुप खणी कढियईं, अखियूं चप खणी कढियईं, अखियूं बि अजब आहिनि। सूर्य ते सुकियो वञनि, हमदर्दीअ सां छुलकियो पवनि। वीचारे इंसान जो ॿाहिरियों ॾिखो हमदर्दीअ जे हथड़नि सां परणो थियो पए। पोइ त थोराए थो थी दिल्ली खणियो ॿाहिरि कढे। दीनूअ सां बि साॻी कार थी। टिमंदे चयाईं त साईं, कालोकूं ॿड ॿुट पियो आहे, चवनि था त खनाक अथसि। सरकारी डॉक्टर सुयूं थो घुरे, 2 वीहूं लॻंदियूं। ॻाल्हि ॿुधी मुंहिंजा कपाट खुली विया। दीनूअ पंहिंजी ॾाढ़ी गुलाब जी ख़ुशबूअ लाइ पटाई हुई। दीन मोहम्मद पंहिंजो मुंहुं कारो अलाह ॾिने खे बचाइण लाइ करायो हो। इंसान पंहिंजी इज़त फल खे साड़ण लाइ लुटाई हुई। दीनूअ पाण खे रतो रत ज़ंजीर हयात जी कड़ियुनि खे ॻंढण लाइ करायो हो। हुन पादरनि जी कंढी इंसान जे अज़ली फ़र्ज़ कानून पैदाइश खे क़ाइमु रखण लाइ पाती हुई। हुन फिट लानत ऐं थुकूं माउ जे हंज खे भरियल ऐं भरपूर रखण लाइ सठियूं हुयूं। मुबारक हुआ दीनूअ जा हथ, जन सवनि मासूमनि जे रत में ॿोड़ियल पड़ खे लाहे वहम झल ऐं ज़ुल्म खे नंगो कयो हो। संदसि पाक हथ उते वञी खुपिया हुआ जिते सदियुनि जी बेजान हॾनि ते जानदारनि जो रत हारियो वियो। पर मुश्कंदड़ मुखड़ियुनि लाइ ततो पाणी न हो, जिते तती पाण खे पटीहर में वेढ़ियो थिए वियो, पर टिड़ंदड़ गुंचनि खे विल्ह में साड़ियो थिए वियो। बांस ऐं धप खे खिंडेड़ियो थिए वियो, पर गुलाब जे सुराण खे ॿुसाटियो थिए वियो। मोल खे जियारियो थिए वियो ऐं जीअरे खे मारियो थिए वियो। अलाह मारीअ खे उथियारियो थिए,
ॿियो अलाह ॾिने खे लेटायो थिए वियो, पथर खे पूॼियो थिए वियो, रूह खे कुठो थिए वियो, गाबे खां रंभूं करायूं थिए वयूं ऐं लात ऐं मनात खे खड़ो कयो थिए वियो। मुबारक हुआ दीनूअ जा हथ जन सभ खां पहिरियां उहो पलीताईअ जो पड़ लाथो। दीनूअ जे हथनि पुठियां सवीं ऐं हज़ारें लखें ऐं किरोड़ें हथ खजंदा नज़र आया। जे हवाउनि खे चीरींदा, फ़ज़ाउनि खे वढींदा, ज़मीनुनि खे खोलींदा, आसमाननि खे फाड़ींदा, लिकड़ ख़ुदाउनि खे गेलींदा, संदसि भांडो फाड़ींदा, संदसि चंबा टोड़ींदा विया। उहे कूड़ा ऐं हथरादू ख़ुदा जन सदियुनि खां पुतलियुनि जो नाच थिए खेॾियो। दीन मोहम्मद जे हथनि खां वाॻूं खसे वतियूं। मूं दीन मोहम्मद जे रतो रत जिस्म ॾांहुं ॾिठो, संदसि भाले भोले मुंहं ॾांहुं ॾिठो ऐं संदसि लिकियल कुवतुनि जो अंदाज़ो लॻायो। खेसि हिकु ई ओन हुई, गुलाब जी ऐं गुलाब जी सुराण जी। मुंहिंजी दिलि दीनूअ जे दिलि सां गॾु रुढ़ण लॻी। दिलि में दहको थियो, खणी दीनूअ जो हथु झलियमि, टंगूं थड़कण लॻियूं, साह रोकिजी वियो। घड़ी खनि हिक ॿिए खे ॾिठोसूं, चुपचाप सहकंदा, विस विसा वेड़ाईंदा, कंधीअ अंदरि थियासूं। छोकर माउ जे हंज में ओॿासियूं थिए ॾिनियूं। माणस खां रड़ निकिरी वई। गुलाब पीउ ॿारड़े वठी दांह कई, अब्बा। दीनूअ दांह कई, मुंहिंजा अब्बा। पोइ त हशर मची वियो। माउ पीउ ॿाकारण लॻा, दीन मोहम्मद दाहूं कयूं। कुते रूमड़ कई, हवा घूघट लाए ॾिना, निम पन छाणे नांगी थी बीठी। मां वार छोड़े छॾिया, गुलाब कुमाइजी वियो। अलाह ॾिनो लुटिजी वियो, मां लुटिजी वई, दीन मोहम्मद लुटिजी वियो। परे वणनि जे विच में, कुबे जे अंदरि, पथरनि मथां ॾींहंनि जे झिरमिर में क़ीमती पड़ तजल्ला ॾेई रहियो। सना सना तजल्ला ॼण त सुयूं हुयूं, खनाक जूं सुयूं, ॿाहिरि मवालियुनि जा टहकड़ा पिए पिया। पीर ॾिने जी ॼम थी, अलाह ॾिने जी मौत ते। सुल्फिन जा दगाड़ा थी लॻा, पीर साईं मिठल जा दंबा थे हयाऊं, दीन मोहम्मद जा नाला वठी लानतूं थे मोकिलिया।